अस्सलाम वालेकुम। मैं शहजाद उमरानी एक नओ मौजू खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। उम्मीद थो कयां त तव्हांखे पसंदि ईंदो। दोस्तो, पुराणा पहाका जेके बि आहिनि, असां अक्सर उहे पहाका ॿुधी उन्हनि खे मज़ाक में वठंदा आहियूं। पुराणे दौर जा पहाका हिन दौर में सच था साबित थियनि। जीअं हिकिड़ो पहाको आहे, हथ जो कुतो हथ खे खाए, अगरि परावनि मां चङाई पहुचे हा त पंहिंजा बचा कोई न घुरे हा। हिकिड़ो पहाको इहो बि आहे त चङाई जे एवज़ हमेशह मंदाई मिलंदी आहे। जॾहिं मंदाई मिले त सम्झो तव्हांजी चङाई जेका आहे त उहा क़बूल थी। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। हिकिड़ो कुराड़ो हुयो, उन पंहिंजो पुटु पाले ताते तमामु सुहिणे तरीक़े सां उनखे तालीम याफ़्ता कराई। उनजे पसंदि जी उनखे घरवारी वठी ॾिनई। ॾाढो ख़ुशहाल साल ॿ साल जीअं शादी खां पोइ पंहिंजे पीउ सां ॾाढो उहो बि सुठो बर्ताव पियो करे। पर जीअं उनजी ज़ाल पहुती, साल ॿिनि खां पोइ इन्हनि जूं मुहबतूं टुटणु लॻियूं। हर रोज़ु घर में भंडणु। हाणे हू कुराड़ो बि अची कुराड़ो थियो जे अगरि पाणी घुरे बि उन ते माना भंडणु। उनजो पुटु त ॿाहिरि वञे पियो कमाइणु, उनजी नुंहुं उनजी कंहिं बि ॻाल्हि खे रिस्पेक्ट न पई करे। या हू कुराड़ो अगरि खंघे बि त हुनखे खार लॻे, या का दवा घुरे बि उनखे खार लॻे, या उथी कुराड़ो मुड़ुसु हुयो पंहिंजे पेर साइण जे लाइ ॿाहिरि घुमे पियो त बि उहा छोकिरी जेका आहे उनजी नुंहुं उनखे टोके त तोखे वेहणु घर में नथो अचे, सॼो ॾींहुं खंघे थो, हर तोखे पाणी खपे, हर तोखे निंड नथी अचे, हर तोखे दवाऊं खणी ॾियूं। असां अची फाथियूं हिन घर में। आख़िर शाम जो छोकिरी जो मुड़ुसु बि आयो। छोकिरी इहो फ़ैसिलो कयो, पंहिंजे मुड़ुस खे चयईं त या घर में पंहिंजो पीउ रहाए या मूंखे रहाए। छोकिरे बि इहो फ़ैसिलो कयो त मां पीउ खे यतीम खाने थो छॾे अचां। छोकिरो पंहिंजे पीउ खे वठी यतीम खाने ॾे वियो। उते यतीम खाने में उनखे जमो कराए ऐं पाण मोटियो अचे पियो त घरवारी इनखे रस्ते ते फ़ोन कई त पीउ खे सम्झाए छॾ, ईअं छॾे रुॻो न मोट, उनखे सम्झाए छॾ त असांजो आसिरो ख़तमु करे ऐं वरी कंहिं ईअं न त ईद या का ख़ुशी जो ॾींहुं हुजे त वरी भॻो बीठो हुजे, असां खां हिन जो तालुक़ु ख़तमु आहे। उहो छोकिरो हाणे वरी मोटियो यतीम खाने जे तरफ़, पीउ खे वञी सम्झायां त ईद ते या कंहिं बि ख़ुशी जे मौक़े ते न अचे वापसि। हू जो यतीम खाने जे दरवाज़े ते पहुतो त यतीम खाने जे मालिक सां वॾा वॾा टहक पियो ॾिए। हिन इहो माजरो ॾिठो, यतीम खाने जो मालिक बि वॾे टहकनि सां खिले पियो, हीउ कुराड़ो बि खिले पियो। ईअं पियो लॻे त ॼण हीउ तमामु पुराणा वास्ते वारा आहिनि। कुझु टाइम छोकिरे ॿी दरवाज़े खां ॾिठो, लिकी ॾिठो, ॾाढो ख़ुशमिज़ाज हुया। कुराड़ो जॾहिं ऑफ़िस मां उथी ॿाहिरि हलियो वियो त हीउ छोकिरो वियो उन यतीम खाने जे मालिक सां मिलियो। उनखे चयईं त मुंहिंजो वालिद साहिबु तव्हां सां ईअं खिले पियो ॼण तव्हांजो पुराणो वास्तो आहे छा पुराणो वास्तो? उन चयो हा पुराणो वास्तो आहे। चई कॾहिं जो? चई तॾहिं जो वास्तो आहे जॾहिं हितां हिकु यतीम ॿारु खणी वियो हो, उन टाइम खां वरी हाणे अची यतीम खाने में पाण जमो थियो आहे। दोस्तो, हिन सॼी कहाणी जो मक़सदु इहो हुयो त शुरू में मां हिकिड़ा पहाका ॿुधाया त हथ जो कुतो हथ खे खाए, या चङाई जो सिलो जेसीं ताईं मंदाई में नथो मिले, ख़बर नथी पवे त मुंहिंजी चङाई क़बूल थी या न थी। या हिकिड़ो पहाको इहो बि मां ॿुधायो त अगरि परावनि बचनि मां चङाई पहुचे हा त पंहिंजा बचा केर बि रब खां न घुरे हा। इहो उहो ई छोकिरो हुयो जंहिंखे पीउ यतीम खाने मां खणी अची पाले ताते तालीम याफ़्ता करे पंहिंजे घर में रहायईं ऐं उनखे सुठे नमूने सां पंहिंजे पसंदि जी शादी कराई। उनजी चङाइनि जे एवज़ में वञी पीउ खे यतीम खाने में जमो कराए छॾी। ऐं उहो कुराड़ो इन बाबति खिले पियो त ख़ुदा जी कुदरत ॾिस, जंहिंखे मां यतीम खाने मां खणी उते घरु ॾिनो, इज़त ॾिनी, पीउ जो सायो ॾिनो ऐं उन पुटु खणी अची मूंखे यतीम खाने में जमो करायो। उहो उनजो खिलणु जेको त ख़ुशी जो कोन हुयो, उहो ग़म जो खिलण बि हुयो। अखियुनि मां ॻोढ़ा बि अचनि पिया। दोस्तो, जॾहिं बि को तव्हां सां चङाई करे त उनजी चङाइनि खे यादि कंदा कयो। सियाणनि जो चवणु आहे त कंहिंजो गिलास पाणीअ जो अगरि पीओ त उहो बि मल्हायो, छो जो इन्हनि में नसुलनि जी ख़बर पए थी त हीउ सुठे नसुल जो आहे, हीउ ख़ानदानी माण्हू आहे त पंहिंजो गिलास पाणीअ जो बि माण्हू मल्हाए थो वञे। चवंदा आहिनि त पराओ नीमक मल्हायो। अगरि मुंहिंजो पैगाम तव्हांखे पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू नए वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।